अस्सलाम वालेकुम नाज़रीन। फ़न जी ख़िदमत जे लिहाज़ खां सिंध में केतिरा ई अनमोल किरदार मौजूद आहिनि। उन्हनि किरदारनि मां अॼु अव्हां जी मुलाक़ात कराईंदासीं फ़न जी दुनिया सां लाॻापियल मुरली नवाज़ जयराम जोगी सां। बहितरीन इंसान, ख़ुशि मिज़ाज सां ॻाल्हि ॿोल कंदड़। संदसि रिहाइश टंडोलियार वेझो बुकेरा शरीफ़, मूसो ख़ान पिताफ़ी ओलहंदे पासे खां जयराम जोगीअ जो ॻोठु संदसि नाले ते क़ाइमु थियलु आहे। जयराम जोगी खे सक़ाफ़त खाते जी तरफ़ां केतिरा ई एवार्ड मिली चुका आहिनि। संदसि चवणु आहे त मुरली वॼाए 45 साल फ़न जी ख़िदमत कई आहे। मुरलीअ जो फ़न संदसि अबनि ॾाॾनि खां ख़ानदानी वरसे में मिलियलु आहे। दोस्तो, हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं जयराम जोगी सां संदसि फ़न जे हवाले सां। जी नाज़रीन, अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां अवां सां गॾु अव्हांजो पंहिंजो आर.जे. बाबू चौहान। जी बिल्कुलु, जीअं त मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे कलर्स ऑफ लाइफ विथ बाबू, ज़िंदगी के रंग बाबू के संग। त बिल्कुलु सुहिणा साईं, अॼु जेका आहे प्रोग्राम जे हवाले सां ज़िंदगी जे रंगनि जे हवाले सां त अॼु फ़न जी दुनिया में आहियूं। फ़न जी ख़िदमत कंदड़ जेके आहिनि, अॼु मुरली नवाज़ जयराम जोगी वेठा आहियूं। त जयराम जोगी सां हाल अहिवाल बि कंदासीं ऐं उनजे फ़न जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि अव्हांजा? अल्लाह जी भलाई, तव्हांजी दुआ आहे न भाउ। जी हा जयराम जोगी साहिबु, अव्हांजो नालो ॿुधी अव्हां वटि आयासीं त जीअं फ़न जे हवाले सां त अव्हां जेका मुरली नवाज़ आहियो त तमामु बहितरीनु अव्हांजे जेका आहे ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि ऐं काफ़ी सारा प्रोग्राम, काफ़ी सारा फंक्शन में अव्हांखे ॾिठो बि आहे। त अव्हां कहिड़ा कहिड़ा फंक्शन ऐं किथे किथे कया आहिनि? साईं प्रोग्राम काफ़ी टाइम थियो आहे, मूंखे घटि न घटि हाणे 45 साल थी विया। 45 साल में घटि न घटि 30 साल मूंखे सक़ाफ़त खाते में थिया। जी हा बिल्कुलु, तमामु वॾी सर्विस आहे। यकीन जे उमिरि जे हवाले सां जेका 45 साल जेका सर्विस हूंदी आहे ऐं सक़ाफ़त खाते में जे सक़ाफ़त खाते जा खोड़ सारा प्रोग्राम कया आहिनि साईं, जिन खे खोड़ सारा एवार्ड में मिलिया आहिनि। ऐं त उन्हनि काफ़ी सारा अहिड़ा माण्हू अच्छा जीअं असां नंढे हूंदे हुआसीं, जीअं मुरली जे हवाले सां जीअं मुरली नवाज़, काफ़ी सारा जोगी जेके ईंदा हुआ त असीं मुरलियूं ॿुधंदा हुआसीं। पर अॼुकल्ह जे दौर में असांखे तमामु घटि था मिलनि, ऐं घटि त अचनि, मुंहिंजे ख़्याल में किथे आहिनि बि नज़र बि नथा अचनि। सही आहे वाह साईं। घटि में घटि इस्लामाबाद में कई प्रोग्राम कया आहिनि, कई। लाहौर में मूं घणा प्रोग्राम कया, पिंडी में कई मूं प्रोग्राम कया। इन पासे पंहिंजो कोटिया में घटि 50-60 प्रोग्राम कया। ज़बरदस्त, तमामु बहितरीनु प्रोग्रामनि जे हवाले सां। ऐं जीअं त यकीन अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां मुरली जेका हूंदा इहे तमामु पुराणो क़दीमी साज़ आहे। इन जा जेके साज़, इन्हनि जूं जेके धुनूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जा जेके ॿुधण में त सहर तारी थी वेंदी आहे। बिल्कुलु तमामु मज़ेदार हूंदो आहे ऐं उहे यकीन ॿुधण सां, सम्झण सां ॻाल्हि ख़बर पवंदी आहे त इहे छा साज़ आहिनि, छा वॼनि। अच्छा, उहे अव्हां कहिड़ी कहिड़ी धुनूं वॼाईंदा आहियो? साईं धुनूं इन में हर ॻाल्हि वॼाईंदो आहियां। उर्दू वॼाईंदो आहियां, सिंधी वॼाईंदो आहियां, अने कई धुनूं आहिनि। मारवाड़ी लोकगीत कई धुनूं आहिनि। जहिड़े मुल्क जा माण्हू हूंदा उन ई मुल्क जी धुन असांखे यादि करे। बिल्कुलु, जीअं त अक्सर अव्हां प्रोग्रामनि में किथे ॾिनो सक़ाफ़त जे हवाले सां, सिंध जे हवाले सां जेके इहे धुनूं तमामु पॉपुलर आहिनि ऐं तमामु घणियूं वॼंदियूं आहिनि। पर हाल अॼु असां जयराम जोगी वटि मौजूदु आहियूं ऐं उनखां काफ़ी सारियूं धुनूं जेके ॿुधंदासीं ऐं उन सां गॾोगॾु जेके खोड़ सारी ख़ूब कचेरी ऐं उन सां गॾु जेके एवार्ड मिलियनि उहे बि अव्हांखे ॾेखारींदासीं त जेके कहिड़ा कहिड़ा एवार्ड आहिनि साईं, जिन खे शाह लतीफ़ एवार्ड, सचल एवार्ड, हज़रत शाह अब्दुल भिटाई एवार्ड ऐं खोड़ सारा एवार्ड मिलिया आहिनि। साईं जीअं तव्हांखे जेका आहे काफ़ी सारे प्रोग्रामनि में किथे विया आहियो या कंहिं ॻाल्हि जे हवाले सां, किथे का परेशानी वग़ैरह जे थी हुजे प्रोग्राम में, या किथे का एवार्ड वग़ैरह जे हवाले सां? सही एवार्ड खां मूंखे एवार्डनि जी का ख़बर ई कोन्हे। माण्हू रुगो सॾे मूंखे एवार्ड मिलिया आहिनि, का रोक टोक न हो। बिल्कुलु उअं ई हूंदो आहे, जेका एवार्ड जेका सचो फ़न जे में हूंदो आहे त उनखे का बि ख़बर न हूंदी आहे त एवार्ड कॾहिं मिलणो आहे, कीअं उनखे उअं बि मिली वेंदो आहे। त बिल्कुलु ॻाल्हियूं खोड़ थींदियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, पर ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि। बिल्कुलु हुयासीं जयराम जोगी, त हिते जेके फ़न जे हवाले सां जेका काफ़ी सारियूं धुनूं जेके असांखे तमामु बहितरीनु धुनूं ॿुधायूं ऐं उन्हनि धुननि में जेका आहे काफ़ी सारा जेके मारवाड़ी बि आहिनि, सिंधी बि आहिनि। साईं अक्सर जेके अव्हां सक़ाफ़त जे प्रोग्राम में जेका सिंधी धुनूं पंहिंजूं जेके सक़ाफ़त सिंध जे हवाले सां हलंदियूं आहिनि, उनजे बारे में छा चवणु आहे? सक़ाफ़त खाते असांखे घणो असां ॻाईंदा आहियूं लतीफ़ साईं। लतीफ़ साईं आहे पंहिंजो सिंध में, ऐं इन जी काफ़ी असां खोड़ हलाईंदा आहियूं। बिल्कुलु आहे, ॾिठो हूंदो सक़ाफ़त जे प्रोग्रामनि में जीअं सिंध जी सक़ाफ़त जे हवाले सां जेके साज़ वॼंदा आहिनि त उन्हनि जी ॻाल्हि बि हूंदी। साज़ त सिंधी में खोड़ आहिनि, जीअं चंग आहे, मुरली आहे,
बाजू आहे ॿियनि जो अहिड़ा खोड़ सारा कई साधन, पर हिकिड़ो मुरली जो जेका हिकिड़ो आलाप ऐं रुधम हिकिड़ो पंहिंजो हूंदो आहे, मुरली जेका हिकिड़ी धुन पंहिंजी हूंदी आहे। त जयराम जोगी साहिबु अव्हां खां कुझु धुनूं ॿुधंदासीं ऐं त उनखां पोइ वरी जेका आहे ॾिसंदासीं त मुरली जे हवाले सां त बिल्कुलु जेका आहे जयराम जोगी सां हाणे जेका असीं हिकिड़ी मुरली ते जेका धुन ॿुधंदा। साईं असांखे कहिड़ी धुन ॿुधाईंदा तव्हां हींअर? साईं हिकिड़ी लोकगीत जी धुन आहे, सावण खां ठहियलु आहे। उहा लोकगीत आहे, हीअ आवण जावण छोड़ियो, हीअ लोकगीत आहे। त जेका इहा सॉन्ग जेका सावण फ़क़ीर जो आहे, शाइरी सावण फ़क़ीर जी आहे, आवण जावण छोड़ियो थिए मूंसां ॿोलणु चालणु छोड़ियो। ऐं जेका हिन खे ॻायो जेका हींअर फ़ाइज़ा अली आहे, जेका तमामु मशहूरु सॉन्ग थियो आहे। काका हीअ जेका ॾाढो मशहूरु सॉन्ग थियो आहे फ़ाइज़ा अली जे हवाले सां, अब हीअ ॻायो आहे न बात खां, ऐं वरी मुरली में धुन इहा धुन ठाही आहे। इन में साज ढोलक ॿोलक सभु मुरली जे सुर ते ऐं इन लोकगीत खे ठाहियो आहे। जी हा बिल्कुलु इहा जेका आवण जावण छोड़ियो तंहिं में सां ॿोलणु चालणु छोड़ियो जेका धुन असीं मुरली ते ॿुधंदासीं, उन में बाजी मास्टर जेका आहे प्यारो जोगी बि असां सां गॾु आहे। अच्छा, अस्सलाम वालेकुम प्यारो जोगी साहिबु, छा हाल आहे? वालेकुम सलाम दा। हा दा, इन्हनि काफ़ी उस्ताद सावण या धुन ॻाई सो पंहिंजी सिंध लेवल ते तमामु जाम हली, पर हालांकि ॿाहिरि मुल्कनि में बि इहा धुन काफ़ी जॻहनि ते माना हली। ऐं उन खां अलावा उस्ताद जयराम जोगी ऐं बाजे मास्टर प्यारो जोगी, त असां इंशाल्लाह इन ते असां महिनत कई आहे, असां कोशिशि कई आहे त असां मुरली में इन धुन खे ठाही आहे। तमामु मुरली जो त हिकु रंग पंहिंजो आहे, इहो मन मोहिंदल साज़ आहे, सो जंहिंखे मुरली चइबो आहे। इहो असांजो अबाणी ॾाॾाणी फ़न आहे, इन खे असां इंशाल्लाह हर रंग में ॻायो बि आहे। असां इन में काफ़ी कलाम असांजा जेके इंडियाई सॉन्ग आहिनि उहो बि असां इन मुरली में करे ॻाईंदा आहियूं। त असां इंशाल्लाह पंहिंजी मुरली फ़न जी दुनिया में असां माना पंहिंजी उजाक करण जे लाइ असां पंहिंजी मुरली खे इंशाल्लाह हमेशह इहो रंग हलाईंदासीं ऐं हलाईंदा रहंदासीं।
साईं वाह तमामु ज़बरदस्त तमामु बहितरीनु